बिरादरान इस्लाम, अजीज दोस्तों, ही असां जंहिं महीने में वेठा आहियूं उहो इज्जत वारो महीनो आहे। छाकाणि त मकान खे इज्जत मिलंदी आहे मकीन जे करे। इहो हिकिड़ो मसाइलो आहे त मकान खे जेकी इज्जत मिलंदी आहे सा मकीन जे करे मिलंदी आहे। मिसाल, मदीनो मुनव्वर उन्हीअ खे इज्जत मिली आहे। आहे कि न? अदा इज्जत वारो शहर न आहे। छो इज्जत वारो थियो? छो इन्हीअ खे इज्जत मिली? इहो सवाल। इज्जत इन्हीअ जे करे मिली जो उन्हीअ शहर में मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो रोज़ो अतहर आहे कि न? सोणे अरबीअ जो रोज़ो मुबारक उन्हीअ में ऐं मिठे मोहम्मद जो घर उते हो, रहण उते हो। इन्हीअ जे करे मदीने की इज्जत मकीन रहंदड़ जे करे मिली। हिकु मिसाल। ॿी मिसाल, मक्को मुकर्रम। मक्को उते बि इहे माण्हू रहनि था, घिटियूं बि आहिनि, बाज़ार बि आहे, सभु शयूं आहिनि, मगर इज्जत छो मिली? हिन जे करे मिली जो उन्हीअ में बैतुल्लाह आहे, ख़ुदा जो बैत आहे, जंहिंजे लाइ मिठो मोहम्मद अरबी तो फरमाए, सोनो अरबी तो फरमाए, जंहिं माण्हूअ बैतुल्लाह जे साम्हूं बीही करे हिकिड़ी नफ़िल पढ़ियो, रब चवंदो आहे मलाइको मां अरहम राहिमीन जे दर लंघे आयो, हिकु नफ़िल न लिखोसि, लख नफ़िल जो सवाब लिखी छॾियोसि। आई ॻाल्हि सम्झ में? और सोणे अरबिया जी मस्जिद मदीनो मुनव्वर, छा उन्हीअ जूं घिटियूं, छा उन्हीअ जो गिरदे गुबार, छा उन्हीअ जो उहदो जबल, छा उन्हीअ जूं ॻाल्हियूं। मिठो मोहम्मद अरबी फरमाए, मुंहिंजे मस्जिद में निमाज़ हिकिड़ी निमाज़ पढ़े, रब चवंदो आहे मलाइकनि खे, ओ मलाइको हिकु न लिखोसि बल्कि 50,000 नफ़िलनि जो सवाब लिखी छॾियोसि। आयो सम्झ? 50,000। पर फरमायूं मा बैन बैती व मिंबरी रियाज़ुम मिन रियाज़िल जन्नह, रौज़तुम मिन रियाज़िल जन्नह। मिठो मोहम्मद अरबी तो फरमाए, मुंहिंजे मिंबर ऐं मुंहिंजे घर जे विच में जेको टुकरो आहे, जन्नत जे टुकरनि मां टुकरो आहे हिकिड़ो। इहो हिकिड़ो मसइलो सम्झाए पोइ ॿिए ते अचां त मकान खे इज्जत मकीन जे करे मिलंदी आहे कि न? चऊं हलो अमरोड शरीफ, अमरोड जे पोइतो शरीफ आहे। छो शरीफ थियो? छाजे करे शरीफ थियो? मकीन जे करे। हिन जे करे शरीफ थियो जो मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो सच्चो आशिक, हाँ, सैयद ताज महमूद अमरोटी उते रही हो, जंहिं अकेले सिर अंग्रेजनि सां मुक़ाबलो खाधो, पटाटे खोर सॾींदो। और एतिरे क़दुरु अंग्रेजन चयोसि सिज उभरे सिज लहे, असांजी हुकूमत है, एडी हुकूमत है। ओ कुराड़ा,
ओ कुराड़ा तो के फौज केड़ी आ, लश्कर केड़ो थी जो मुकाबलो कंदे। सैयद ताज महमूद अमरोटी अख खणी मथे तके चवे तो लश्कर कोने ला इलाहा। सब ॾाढिया था चओ न, रमज़ रखियल हुई ला इलाहा इल्लल्लाह। मां ताज मोहम्मद वटि कोई लश्कर कोन्हे मगर अल्लाह जी तौहीद मां वटि लश्कर आहे। एॾो मुक़ाबलो, इहो ईमान आहे का। और चवंदो हो ख़ासि तरह सां सरमाएदार खे, वॾेरे शाहीअ खे चवंदो हो त तव्हां अंग्रेज़नि जूं प्यालियूं न चटियो। हाँ, कुरान छा थो चवे? अल्लाह फरमाए तो तरज़ा अंकल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम। रब फरमाए तो ओ मुंहिंजा महबूब मां रब जो कौल सचो आहे, आहे कन न? अल्लाह जो कौल सब जो सचो, ॾाढिया चओ ज़बूरा, ख़ुदा जो कौल सचो। अख़बारां भरियूं पयूं थी, अख़बारां भरियल आहिनि, अमरीका 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 अमरीका। हे साहब वयो आहे ओॾे असांजो, तव्हां त बहरारीअ जा जेके अख़बार पढ़नि था, अमरीका अमरीका। अरे कुरान में ॾिस, पोइ ॿियनि ते एतमाद कर। और रब फरमावई लन तरज़ा अनकल यहूद वलन नसारा। ओ मोहम्मद करीम, मां अॻे ई फ़ैसिलो कयो हो, न अर्श हो न कुर्सी हुई, हाँ न ज़मीन हुई न आसमान हो। मां फ़ैसिलो कयो आहे त लन तरज़ा अनकल यहूद, यहूदी ऐं नसारा तो मोहम्मद को राज़ी कॾहिं न थींदा। आहे का? जॾहिं राज़ी न थींदा त पोइ हुननि ते एतमाद छाजो आहे, भरोसो छाजो आहे? अज़ली दुश्मन आहिनि असांजा इहे। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त, अमरोट खे इज़त इन्हीअ जे करे मिली जो सैयद ताज महमूद जहिड़ो जवान उते हुयो, आहे कन न? अचो, मके खे इज़त मिली जो बैतुल्लाह। कीअं अल्लाह ताला फरमायो? फरमायई वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन। कसम इंजीर जे वण जो। फरमायई वज़ैतून, मां के ज़ैतून जो कसम आ। वतूर सीनीन, मां के तूर सीना जो कसम आ। वहाज़ल बलदिल अमीन, अल्लाह फरमाए हिन मां के मक्के जे शहर जो कसम आहे। छो कसम कयई? जो प्यारो बैत उन्हीअ में आहे। हाले जी शरीफ, छो भला शरीफ? ॿियनि जे पोतो शरीफ न, हाले जी शरीफ इन्हीअ जे करे जो हज़रत हमादुल्लाह जहिड़ो जवान रही वियो, कटला दिलियूं शिरक सां भरला दिलियूं, जॾहिं अल्लाह वारे जे आॾो आयूं त अल्लाह जे तौहीद सां रंगजी वई, आहे का? इन्हीअ जे करे हाले जी शरीफ। हाणे ही मसइलो आहे त रबीउल अव्वल खे इज़त छो मिली? हिन जे करे रजब खे इज़त छो मिली? रजब खे इज़त इन्हीअ जे करे मिली जो मिठे मुहम्मद जो मेराज थियो आहे।
मेराज थियो, बैतुल मुक़द्दस घुमी आया, 7 आसमाननि तां घुमी आया, सिदरतुल मुंतहा तां घुमी आया, कुर्सीअ तां घुमी आया, अर्श मुअल्ला तां मोहम्मद अरबी कदम घुमाया। जॾहिं मक्के में आयो मोटी सुबुह ते किसो कयई, अञा किसो पूरो कयई। अबू जहल वारनि चयो त हेॾो कूड़ हेॾी ॻाल्हि, चयऊंसि हाणे ॿी ॻाल्हि कोन्हे, ॿुधाए त बैतुल मुक़द्दस जो घुमी आए त पटियूं घणियूं हुयूं, दर घणा हा, दरियूं घणियूं हुयूं। हाणे जो मां हेॾो तकिर करे ॻोठ वञा, चवां त गुप्चाण में तकिर करे आयुमि मां, पोइ जो मां पुछनि त पटियूं घणियूं हुयूं, मूंखे कहिड़ी ख़बर, मां पटियूं घणा आयो आहियां, आहे कान न, मां दर घणा आयुसि न सॼा, मां त क़ुर ॿुधाइण आयुसि न। मिठो मोहम्मद अरबी जो बैतुल मुक़द्दस वियो पटिन ॾियण जे लाइ न, इन्हीअ जे लाइ वियो त सारे अंबियानि खे मलाइकनि खे मिठो मोहम्मद इमामत कराए, नमाज़ पढ़ाए। सोने अरबी जी दिलि खे कुझु मायूसी थी। रब चवंदो आहे, ओ मुंहिंजा हबीब, सभु सल्लल्लाहु चओ, ॾाढियां चओ सल्लल्लाहु, ओ मुंहिंजा हबीब घबराए न, मां त इहो अंजाम कयो आहे। मुंहिंजी त ॻाल्हि इहा आहे, मन कान लिल्लाह कान अल्लाहु लहू, जेको मुंहिंजो थी वेंदो आहे मां अल्लाह उनजो थी वेंदो आहियां। मन कान लिल्लाह कान अल्लाहु लहू, फरमायो जेको मुंहिंजो थिए त मां अल्लाह उनजो थी वेंदो आहियां। मोहम्मद अरबी आहे कन, फरमायो घबराइण जी काई ज़रूरत न आहे, मां कादर सां कमु पियो आहे तुंहिंजो, मां कादर आहियां। सभु दरवाज़ा सभु जबल हेठि थो कयां, बैतुल मुक़द्दस मां पंहिंजे महबूब जे आॾो थो आणियां, जेको साल कन ॾिसंदो वञ जवाबु ॾींदो वञ। आहे क छो मन कान लिल्लाह कान अल्लाह, हेॾे तक इक़्तरबत साअतु वंशक्कल कमरु, फरमातो क़यामत वेझी आई, चंड चीरजी पियो, चंड चीरजी पियो। अचे तो 14 जी रात, मके जा मुशरिक आया, चवनि था ओ मोहम्मद, सभु चओ सल्लल्लाहु, ॾाढियां त चओ सल्लल्लाहु, असांखे क़ुर ॿुधाए ॿुधाए असांजा कन सूर था कनि। भॻवान ॾाढा तंग थिया हूं, हाणे ॻाल्हि हिकिड़ी थी, ॿ ॻाल्हियूं न थींदई। हे चंड आहे, इन्हीअ खे 2 अध करे ॾेखार त तो ते ईमान आणी, 2 अध करे ॾेखार। सोनो अरबी चुप, सभु गॾु थींदा विया, वॾो मेड़ थियो, ख़ल्क़ गॾिजी वई। मिठो मोहम्मद अरबी हथ थो खणे, ओ मुंहिंजा अल्लाह, इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, मां मोहम्मद इबादत बि तुंहिंजी कयां त मदद बि तोखां घुरंदो आहियां, मां ॿिए खां मदद न घुरां, मदद कर। रब चवंदो आहे घबराइण जी काई ज़रूरत न आहे। ओ मुंहिंजा हबीब, हिननि सुवाल कयो आहे, जवाब मां थो ॾियां। इहा जेकी तुंहिंजी आङुर आहे, इन आङुर खे खणणु तुंहिंजो कमु, चंड ॾे इशारो करणु तुंहिंजो कमु, चंड खे 2 टुकड़ा करणु मां अल्लाह जो आहे। मुंहिंजे लाइ त देरी न, छो भला अल्लाह जे कमनि में देर थींदी, कीअं देर थींदी? पुछोसि साईं तुंहिंजा कम कीअं आहिनि? रब जवाब थो ॾे पियो, सलात पढ़ो त जवाब ॾे।
रब ताला फरमायो सब चओ सुभान, बुलंद आवाज़ सां चओ क़ुरान खां मथे भी का शइ मिठी आहे? हिक हिक हरफ में सोनो अरबी फरमाए सारी रात राग बुध, सारी रात राग गाए, खंदियूं खंदियूं याद कर, मगर यकीन इहो हुजे त लानत वसंदी। छड़ो क़ुरान जो हिकु हरफ पढ़ंदे त 10 गुनाह रब माफ़ करे छॾींदो आहे। न समझ में? हिकिड़े हरफ पढ़ण सां, हिकिड़ो हरफ तव्हां ॾिसो पंज हरफ निकिती, बनून, हिकु अलिफ, ॿियो मीम, वरी उनजे पोइ तो अलिफ, पंजनि इन हिकिड़े हरफ सां अल्लाह ताला एॾो अरहमुर राहिमीन जो 50 गुनाह माफ़ करे छॾींदो आहे। पर न ईअं पढ़े त 50, पर इहो साॻो हरफ जेकॾहिं नमाज़ में पढ़े त हिक हरफ जे पढ़ण सां 25 गुनाह रब माफ़ करे छॾींदो आहे। एॾी महिरबानी की। पर सोनो रबी तो फरमाए ला अकूलु लकुम अलिफ लाम मीम हरफुन, अलिफ हरफुन, लाम हरफुन, मीम हरफुन। अलिफ जुदा हरफा, लाम जुदा हरफा, मीम जुदा हरफा। छड़ा ये 3 हरफ पढ़ंदे तरी भी 30 गुनाह रब माफ़ करे छॾींदो आहे। सवाल इहो त साईं तुंहिंजा कम रब थो फरमाए इन्नमा अमरू इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहू कुन फयकून। फरमाए मां रब उहो आहियां, छड़ो इरादो कंदो आ थी त सब कुछ थी पवंदो आ। रब फरमाए तो साल न लगंदा, महीना न लगंदा, छड़ो मां रब अहकमुल हाकिमीन जे इरादे जी देर आ। इरादो कयां त सब कम थी पवंदो आहे। छड़ो इरादो। तो फरमाए मुंहिंजा हबीब इशारो करण तुंहिंजो कम आ, चंड के 2 टुकड़ा करण मां अल्लाह जो कम आहे। तो हेड़े अल्लाह ताला फरमायो हे सवाल कंदा वञनि तूं मोहम्मद करीम, सब जो सब तूं जवाब ॾींदो वञ। सोने रबी जवाब तो रजब जी इज्जत इन्हीअ जे करे जो मिठे मोहम्मद जो मेराज, और हिन महीने जी इज्जत हिन जे करे जो मिठे मोहम्मद अरबीअ जो विलादत थी आहे। सुनो जाओ, अम्मा आमना थी ॻाल्हि करे 12 तारीख़ हिन महीने जी, 12 तारीख़ बाग फुटण जो टाइम आहे। लालटीन कोने को, बत्ती कोने का। अम्मा आमना थी चवे मिठो मोहम्मद जॾहिं ॼमंदो थो वञे पियो त घर में एॾी रोशनाई थी वई जो सनी सुई गुम थियल हुजे हा त उहा बि लॻी पई। 1000 साल बाहि ॿरंदी हुई। मजूसी जेके बाहि जी पूजा कनि उन्हनि जी बाहि विसामी वई। किसरा जे बंगले में ज़लज़लो पयो, 14 कूंगरा किरी पिया। इहो इशारो हो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन।
सारे जहाननि जे मथां रहमत केर सब चओ असांजो मिठो मोहम्मद साढिया त चओ न असांजो मिठो मोहम्मद आहे कन सारे जहाननि ते रहमत उन्हीअ जे ॼमण जी तारीख़ अजीब वाक़िया थिया अचे थो अम्मा आमना थी चवे मां छा कयो तड़ु कराए मां लटड़ा पहरायम अञा मुंह हेॾे कयम अञा मुंह हेॾे कयुम वरी जो हेॾे ॾिसां त मिठो मोहम्मद सजदे में पियो ॼमण सां सुहिणो अरबी सजदे में पियो आहे ऐं आंगुर जो इशारो मथे आहे छो त उन्हीअ ज़माने में बुतनि जी भी पूजा थींदी हुई कब्रनि जी भी पूजा थींदी हुई तॾहिं त मिठे मोहम्मद अरबी फरमायो लानल्लाहुल यहूद वन नसारा इत्तखज़ू कुबूर अंबियाहिम मसाजिदा अल्लाह ताला यहूदन ते लानत करे नसारन ते लानत करे जिन पंहिंजे नबियनि जे कब्रनि खे सजदो गाह करे वरितो सोणी अरबी सिर सजदे में अशहद वांगुर मथे कयई इहो इशारो कयई वो गैर के सजदे करण वारो भितरनि जी आॾो किरण वारो बुतनि जी आॾो किरण वारो गैर जी आॾो किरण वारो मुंहिंजो सजदो बुतनि खे न आहे मुंहिंजो सजदो आहे त कंहिंखे आहे सभु चओ मिठड़ो अल्लाह ॾाढा चओ अल्लाह आहे कन सजदो अल्लाह इहो सबक़ सेखारियई त मुंहिंजो सजदो हिकिड़े अल्लाह खे आहे गैर खे मुंहिंजो सजदो कोन्हे अल्लाह ताला खां दुआ आहे रब असां खे पंहिंजो सजदो नसीब फरमाए आमीन गैर खे सजदो करणु हराम सजदो कबो आहे हिकिड़े अल्लाह खे क़ुरान छा थो चवे अलम तरा अल्लाह सब चओ सुभान अल्लाह रब तो फरमाए ओ गैर के सजदे करण वारा मां अरहम राहिमीन जो दरवाज़ो छॾे ॿियनि जे दरवाज़नि ते भॼण वारा तो मुंहिंजो दरवाज़ो छॾे आलम तारा अल्लाह यसजुदु लहू मन फिस समावाति व मन फिल अर्ज़ि वश्शम्सु वल्कमरु वन्नुजूमु वश्शजरु वद्दवाबु वकसीरुम मिनन्नास अल्लाह फरमाए अलम तारा छा न ॾिठुई माना अलम तारा छा तूं नथो ॾिसे ओ गैर जी आॾो भॼण वारा तो करीब खे बईद समझो तो बईद खे करीब समझो अल्लाह फरमाए तो ये समझो जेके बईद हा उनके तो करीब समझो करीब के तो बईद समझो अरे फरमाए तो जंहिंखे तूं वेझो तो समझे उहे सभु परे थी वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद ओ बाना ओ आदम जी औलाद हेॾे त नज़र कयो मां रब तव्हांजे साह जे रगनि खां बि वेझो आहियां आहे पर अञा वइज़ा सअलका ग़ालिबन ॿियो सी बार वइज़ा सअलका इबादी अल्लाह फरमाए ओ मुंहिंजा महबूब सब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वइज़ा सअलका जॾहिं तोखां
पुछा कन केर पुछा कन इबादी मुजाबाना अन्नी मां रब जे बारे में त अल्लाह वेझो वा कन परेया अल्लाह फरमायो पो जवाब दी जान इन्नी करीब मां अल्लाह तव्हां के वेझो आया जी ता पूजा पर नन्ना हेडे के नजर कर भाव तो को परेया अम्मा तो खाऊं परेया चाचो तो खाऊं परेया बुद्ध तो खाऊं परेहन कब्रा तो खाऊं परेहन कुब्बा तो खाऊं परेहन झंडा तो खाऊं परेहन अरे फरमाए तो मां रब तुझे साजे रगन खू भी वेझो आया उजीबु दावत दाई इला दान अल्लाह फरमाए जड़ी बानो मां के सद कंदो आ मां अल्लाह पाजे बाने के जीव जीव करे सरडी दो आया आहे तो एड़े रब के छडबो हिमाकत है केर समझा सला शरीफ हाणे मुल्क फितने जो शिकार है पूरे मुल्क में फितनो बदअमनिया ला यज़ाल ताइफतुन अलल हक सोने फरमायो हिकड़ी जमात हुंदी जेके हक जे मतो लड़ंदा अज उहा दिसे थी हर मोड़ में हर जगह ते उलमा हक जी जमात तहां दिसो खुदा जे वहदानियत जा इनकारी दरिया उन्हनि सां मुक़ाबलो भी असां जो उलमा जो आहे कन पर जे दिसो कादियानी जी हिते माखे हिकड़ो वाक्यो बुधण में आयो अल्लाह जाने तो दिल खुश थी गुपजानियो अरे ये छोकरो काथे आ अब्दुल सलाम करे किताब दे मां उन्हनि सां थो ॻाल्हायां जेके चवनि पिया त छॾियो ज़ालिम कादियानीअ जे पासे ॾांहुं बीही ॻाल्हाइण इहा पंहिंजे मथां लानत विझणी आहे उन्हनि जो अक़ीदो ही आहे कादियानी जो किताब आईने कमालात 564 सिफे में लिखे तो मैंने अपने आप को ख्वाब में देखा तो मैं अल्लाह हूं सब चो लानत अरे आस्ते था तो डाडिया तो आए कनन अन्या बुद्ध और मैंने यकीन कर लिया लिखे तो पांचे किताब में मैंने यकीन कर लिया कि बेशक मैं ही खुदा हूं सब डाडिया तो लानत कादियान जे मथां लानत है पर करोड़ दफा लानत असां जो अल्लाह पाक आहे कनन खालिक के शादो फरमाए या अय्यो अन्नास उबदू रब्बकुम इंसानो अल्लाह तो चवे इबादत कयो त पंहिंजे रब जी कयो इबादत जा ट्रिक वडा माना बदनी इबादत माना कौली इबादत बदनी इबादत कौली इबादत माली इबादत ये टई इबादतूं कहजूं सब चओ अल्लाह मिठो मोहम्मद और रबी जड़ी मेराज ते वयो रब पुछा कई ऐ मुंहिंजा हबीब छा दी मुझे लाए सोनो चवे साईं मां छाणिया तुझे लाए रब जो का सुख
हिकड़ी भी मुझे ला आंदई कनना सो अरबी चवे तो अतहियातु लिल्लाहि व सलावातु लिल्लाहि व तय्यबातु लिल्लाहि ओ रब मां टे शयूं आंदियूं कौली इबादत भी तुझे लाया बदनी इबादत भी तुझे लाया मां मोहम्मद रबिया जी माली इबादत भी तो अल्लाह के लाया अतहियातु लिल्लाहि माना कौली इबादत भी तुझे लाया माना जिक्र कया तभी तो अल्लाह जो कया हमद पढ़ा तभी तू जो पढ़ा तस्बीह पढ़ा तभी भी तुझी पढ़ा न मां मुसीबत में फांसी पवा मां सल्लो कया तभी भी तो मिठड़े अल्लाह के कंदो आया अतहियातु लिल्लाहि व सलावातु लिल्लाहि माना मुझी बदनी इबादत भी तुझे लाए ऐ रब बाहू बधा तभी तुझे लाए जे रुकू कया तभी भी तुझे लाए जो निरड़ू गसाया तभी तुझे लाए पर न मां जे करे मथों बदन जे दुख सहा तभी भी तुझे लाए आए और माली बात भी तो अल्लाह के लाए रब चयो मुझो हबीब तो टे शयूं ॾिनियूं मां भी टे थो जाए अस्सलामु अलैका अय्युहन नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातु सलाम भी तुझे मथों आ रहमत भी तुझे मथों आ बरकत भी तो मोहम्मद मिठे जे मथों आहे टिन एवज़ में टे सलाह शरीफ अभी दोस्तों खालिक के अल्लज़ी खलक़कुम कुरान आहे ओ उहो रब जहे तहां के पैदा कयो जी पर न खलक़ समावाति वल अर्ज़ी ओ उहो रब जे आसमान के पैदा कयो जे जमीन के पैदा कयो फरमाए तो खालिक मा अल्लाह आया यो कीदो आहे समूरन जो चलो हिन बेगैरत जूं ॻाल्हियूं ॿुधो बेगैरत जूं ईमान ताज़ो याद रखो इन्हीअ क़ौम सां असांजो मुक़ाबिलो कादियानियुनि सां असांजो टक्कर आहे पोइ साथ ॾियो तव्हां या न ॾियो जेल में त उहे असांजा मुड़ुस पिया मौलाना फज़लुर रहमान इन्हीअ मसइले जे करे जेल में आहे मौलाना कारी शेर अफजल जेल में आहे मौलाना नूरुल हुदा जेल में आहे बलोचिस्तान जा मौलवी जेल में आहिनि ॿियनि जे मथां वार गिरफ़्तारीअ जा आहिनि मगर मसइलो हीउ आहे असां अज़म कयो अथसि क़ौम साथ ॾे या न ॾे असां मिठे मोहम्मद जे ख़त्मे नबूवत जी दामन न छॾींदासीं मां अव्हां खां पुछा थो कयां तव्हांजो छा राय पोइ उन्हनि जो पासो छो वरितो पोइ इन्हनि ज़ालिमनि खे छो पिया छॾायो हाणे तव्हां असां हिते मस्जिद में अंजाम कयो छा था चओ पुछो जेल बि ईंदव छो हुकूमत उन्हनि जी आहे न अमेरिका जी सपोर्ट बि उन्हनि सां आहे तव्हां छा था चओ पंहिंजे दिलि खां पुछा कयो मिठे मोहम्मद अरबीअ जे ख़त्मे नबूवत जे मुनकिरनि सां असांजो मुक़ाबिलो आहे छा असां सां गॾु हली सघंदो अड़े मारा बि खाईंदो छा था चओ समूरनि खे क़बूल आहे हथ मथे खणी ॾेखारियो समूर हाणे ॿुधोसि बेहयाई लिखे थो दावा थो करे तो मैं वही हूं जिसने आसमान को पैदा किया छा इन्हनि सूरनि खे माफ़ कबो गैरत मुसलमाननि मां ख़त्म थी चुकी आहे जे मुसलमाननि में गैरत हुजे हा त इहे बेगैरत असांजे पाकिस्तान में ज़िंदा रही न सघनि समझ में आयो कंदा पर मुसलमान ख़ुसूसन सरमाएदार तबक़ो उन्हनि जी पुठ भराई थो करे अॻिते हलोसि लिखे थो मैं न हमारा दावा है कि मैं रसूल हूं और नबी हूं सब जो सुल्लान छा तहां जी गैरत बर्दाश्त करे सके थी त मिठे मोहम्मद अरबीअ खां बाद ॿिए कंहिंखे नबी मञे सघंदो तहां जी गैरत बर्दाश्त करे थी अॻिते पंहिंजी बकवास तो लिखे मोहम्मद
जिसने अकमल माना कामिल मोहम्मद जे ॾिसणो अथव सूअर थो लिखे कादियानी थो लिखे पंहिंजे किताब में जे कामिल मोहम्मद ॾिसणो अथव गुलाम अहमद को देखो कादियानी छा असांजे मोहम्मद अरबिया खां बि हे पाण खे बेगैरत मथे सम्झे और अञा असां बस करे वियूं त पोइ असांजो बि बेगैरत दुनिया में कोन इंशाअल्लाह तबारक व तआला हज़रत साईं ॿेर वारनि इहा तहरीक हलाई आहे असां उन सां साथ ॾिनो आहे इंशाअल्लाह इहा कोशिश असांजी जारी आहे उहो ॾिहाड़ो थींदो जो पाकिस्तान मां कादियानी जो लाश निकिरंदो सलाह शरीफ पढ़ो वरी भी दुरूद शरीफ पढ़ो तो रब जी रहमत छा कजे हेरे ॾिसो कैसा लड़ाई कयूं कैसा कजे हर तरह जा फितना मुंह ॾेई खुदा जे तौहीद जो इनकार हिकिड़े हे जेके हिन जी मुसीबत हे अल्लाह जे क़ुर ते छा था समझो वो किताब पेश कंदुसि केड़ो जेके हे मिस्टर वरी असां के वहाबी था पुठ कादियानन जा भाइर इन्हनि जे मोलुनि ॾे ख़त लिखियो वियो त कुझु कादियाननि ते ॻाल्हायो हिननि लिखियो त इहे बि वॾा आलिम असांखे त वहाबी कोठियूं पर वॾा आलिम आहिनि इन्हनि जे किताबनि में लिखियलु आहे त फिलाणे बुज़ुर्ग ऐं अलाह सुबुह जो पाण में मल विड़ी हो त थिया हरामी पर हिननि खे छा कोठियूं अलाह साईं ऐं फिलाणे बुज़ुर्ग पाण में मल विड़ी पोइ विढ़ंदे विढ़ंदे अलाह दसे वियो बुज़ुर्ग खे पोइ उन्हीअ चयोसि 2 साल तूं अलाह मां खां वॾो आहीं हे साईं हे ऐं हो वरी हे हिकिड़ो तबिको क़बर परस्तनि जी इहा हालत है जो ख़ुदा खे 2 साल वॾो था सम्झनि छॾो 2 साल भाई वॾो आहे जो इहो किताब न साबित कयां मां कंडियारे जे मौलाना मोहम्मद कासिम सूमरे वटि पियो आहे मां अखियुनि सां ॾिसी आयो मैं अल्लाह बुजुर्ग को असांजे वलीअ को 2 साल वॾो आहे छॾो न त ऑटोमेटिक मसलो तय थी पए ए ईअं हलो ऐं ॿियो फितनो अल्लाह छा थो फरमाए रज़ी अल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु आहे का न रब छा थो फरमाए मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगूना फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना अल्लाह ताला पंहिंजे मिठे मोहम्मद जे सहाबा जो शान बयान करे हे वरी नाला लिखी जुतीअ में था विझनि तबरा था कनि हिननि सां केरु वड़ी केरु दलाल ॾे ऐं वरी चौथों फितनो हज़रत अब्दुल्ला बिन मसूद सहाबिया उन्हीअ जे मुतालिक़ अड़े तव्हांखे खुदा जी चङाई थिए हे अॼु मुक़ाबिले जो टाइम न हो असां समूरनि खे चऊं था त असां सां गॾिजी अचो त कादियाननि सां लड़नि आहे का न पर हे असां सां लड़नि था असां सां मुक़ाबिलो हज़रत अब्दुल्ला बिन मसूद सहाबिया सब चो रज़ी अल्लाह छा थो चवे अला उसल्ली बिकुम सलात रसूलिल्लाह छा मां तव्हांखे मिठे मोहम्मद जी नमाज़ पढ़ी न ॾेखारियां चयूं साईं ॿुधाए फसल्ला फलम यरफा यदैहि इल्ला मर्रतन वाहिदा 35 इहो सिफ़ो तिरमिज़ी शरीफ़ में हज़रत अब्दुल्ला बिन मसूद चवे त मां नमाज़ मिठे मोहम्मद जी तव्हांखे पढ़ी ॾेखारियां चयूं हाओ साईं पढ़ी ॾेखार पढ़ियईं जो पहिरियों दफ़ो हथ खयईं वरी ॿीहर हथ न खयईं हे अब्दुल्ला बिन मसूद हिननि वरी छा चयो हमराह कि अब्दुल्ला बिन मसूद कद जो बिंदरो हुयो अड़े गिदड़ भई डाख न पुजे आख थू खटा सहाबा जे तनकीद सहाबा जे कद जे मथो तनकीद ॿुधायो त कैसा मुक़ाबिलो कजे इहे फितना मुंहुं फाड़ियूं बीठा आहिनि पर असां बि अज़म कयो आहे इंशाअल्लाह हर हिकु फितने जो मथो कुटे कुटे मिठे मोहम्मद जे ख़त्मे जो ताज मथे कंदा ख़त्म थिए तो इंशाअल्लाह सलाह
शरीफ पढ़ो बुलंद आवाज। रब तो फरमाए अलम तारा सलात अलम तारा अन्नल्लाह यसजुद चारा थोड़ी से अल्लाह के सजदो था कल मन फिस समावात जेके शयूं आसमानन में आहिनि उहे सजदो अल्लाह वल अर्ज़ हेबा हे घणी थियो वशम्स नथा गणी सघो वल कमरु वन नुजूमु वल जिबालु वशजरु वद्दवाबु वकसीरुम मिनन नास फरमाए वो शान तो ॾिसे जेके आसमानन में शयूं उहे भी सजदो अल्लाह के कन जमीन में उहे भी सजदो अल्लाह के कन वशम्सु सिज भी सजदो अल्लाह के करे वल कमरु चंद्र भी सजदो अल्लाह के करे वन नुजूमु तारा भी सजदो अल्लाह के कन वशजरु फरमाए तो वण भी सजदो अल्लाह के कन पर अन्या न समझी अर्रहमानु अल्लमल कुरआन खलकल इंसान अल्लमहुल बयान अशम्सु वल कमरु बिहुस्बान अल्लाह फरमाए तो वन नज्मु वशजरु यसजुदान दुनिया में जेके जमीन ते वलियूं ॾिसो था इहे भी माखे तूं सजदो कन वण भी माखे दा सजदो कन पया फरमायो वल जिबालु पत्थर भी माके दा सजदो कन वद्दवाबु फरमायो जानवर भी माके दा सजदो कन व कसीरुम मिनन नास केतरा माण्हू भी माके दा सजदो कन अल्लाह फरमायो वद्दवाबु आहे कन दा दवाब यो दाबे जो जमा दाबो चेबो मा यदुब अलल जेको जमीन ते हले कुत्ता भी आया सूअर भी आया बिल्ला भी माना रब तो फरमाए वद्दवाबु कुत्ता भी माखे सजदो कन बिल्ला भी माखे सजदो कन सूअर भी माखे सजदो कन लंबड़ भी माखे सजदो कन लोमड़ियों भी माखे सजदो कन गिदड़ भी माखे सजदो कन जेके जानवर सब माखे सजदो कन आए कन कुरान त एॾां बीठो हाणे हर कंहिंजी मर्ज़ी आहे जाॾे वञी असांजो कोड़ आहे कन न असां कुरान ॿुधायोसीं त सारी मखलूक खुदा के सजदो कन इंसान भॻो थो वञे चए थो मां काठी खे सजदो कयां मां क़बर खे सजदो कयां अल्लाह ताला खां दुआ है मुस्लिमन खे सम्झ अता फरमाए सलाह शरीफ अज़ीज़ दोस्तो मां मुख़्तसर कुछ ॻाल्हायो और प्रोग्राम इहो आहे त अल्लाह ताला ख़त्म नबूवत जो सिपाही समूरन खे बनायो मुंहिंजी तकरीर ख़ासि इन्हीअ जे मथां हूंदी आहे और पंहिंजी छा काथे चऊं इन्हीअ जलसे में शिरकत कयो ॿुधण में अचे थो त कादियान वॾियूं हरकतूं शुरू कयूं आहिनि मुस्लमाननि सां विढ़ण जो मुक़ाबिल जी तयारी कई आहे तंहिंजे करे तव्हां पूरी तरह सां जोश खरोश सां उते वञो इंशाअल्लाह ताला हक़ हमेशह गालिब अल हक़ यालू वला युला हक़ हमेशह गालिब हूंदो आहे हक़ जे मथां ॿी शइ चढ़ी सघंदी ऐं अल्लाह तो दिलि बदिलाए यानी चइबो आहे कंहिंखे दिलि बदिलाइण अल्लाह दिलि थो बदिलाए वला ताहिनू वला तहज़नू अंतुमुल आलऊन इन कुंतुम मुमिनीन फरमाए सुस्त न थियो कमजोर न थियो सुस्ती न लखायो अंतुमुल आलऊन तव्हां बुलंद पर शर्त अथव इन कुंतुम मुमिनीन फरमायो जे तव्हां में ईमान आहे फरमाए तो मुंहिंजी मदद भी तव्हां सां आहे ईमान हुजे रब में एतमाद ही सूरत इब्राहिम हजरत इब्राहिम
इब्राहिम अलैहिस्सलाम जंहिं आज़मुल जिहाद ज़ालिम बादशाह जे आॾो जे हक़ जो कलमो चयो त इब्राहिम खलील आहे। निमरूद खां मथे ॿियो ज़ालिम केरु जंहिं पाण खे रब सॾायो। निमरूद जे आॾो हक़ जो कलमो इब्राहिम खलील चयो। तॾहिं त मुंहिंजे मिठे मोहम्मद रबी फरमायो अफ़ज़लुल जिहाद कलिमतुल हक़ इंद सुल्तानिल जाइर। फरमायो वॾे में वॾो जिहाद इहो आहे ज़ालिम बादशाह जे आॾो हक़ जो कलमो चवण। छो आदिल बादशाह त अदा उहो त अल्लाह जी अर्श जे हेठि हूंदो। कंहिंजे हेठि हूंदो? हदीस है सोने अरबी तो फरमाइन था पिया सबातु युज़िल्लुहुमुल्लाहु ला ज़िल्ला इल्ला ज़िल्लु क़ादिरिन जब्बार। सुनो फरमाए सबातुन सत माण्हू जेके अल्लाह जे अर्श जे हेठां हूंदा। अल्लाह असांखे सतनि में बणाए। गर्मी भी गर्मी हूंदी। फरमायो रब चवंदो इन्हनि सतनि खे वठी अचो मुंहिंजे अर्श जे हेठां बीहारियो। उन्हनि मां पहिरियों पहिरियों मिठो मोहम्मद रबी फरमाए इमामुल आदिल इंसाफ वारो बादशाह जंहिं दुनिया में ज़ुल्म जे जाइ ते इंसाफ कायम कयो। अॼु माण्हू था खजनि पिया आहे कान इंसाफ आहे मुल्क बदमुनी एतिरी आहे जंहिंजी हद न आहे। रेडियन में आहे इस्लाम इस्लाम इस्लाम। हाणे इस्लाम कक थियो आहे हरामी जॾनि मूंखे तमाशा ते जान त लिकाया पंहिंजी आहे कान रेडिया टीवी इस्लाम इस्लाम इस्लाम। माण्हुनि चयो आहे त अगवा थी थिए शायदि इस्लाम इहो आहे। सम्झो था कन चोरी थी थियनि धाड़ा त शायदि इस्लाम इहो आहे। पोइ अहिड़े इस्लाम को बाहूं नथा किथे कल्क इस्लाम हुकक थी आहे छो त सदर साहब त यको चए इस्लाम इस्लाम ऐं वञनि थियूं बुरायूं वधंदियूं। कल्क जे ख़्याल में त शायदि इस्लाम इहो आहे जो इहो आहे त असांजी जिंद छॾे इस्लाम आयो सम्झ में। इस्लाम खे बदनाम कयो थो वञी पियो। इमामुल आदिल हिनखे चइबो आहे। हाणे चोरी थी मुंहिंजे मदरसे में साइकिल खणी तालब जी सो मां पाण वियुसि उते जो वियुमि सूबेदार साहब खां मोटी आयुसि तालब हुया चयोसीं भला हीअं करे अधु चोरी असां तोखे भरे ॾियूं। साइकिल जा 350 साइकिल 350 सां भॼियो पर फरियाद दाख़िल न कर। हाणे मूंखे ॿुधायो सूबेदार जो वॾो ईअं चवे त फरियाद दाख़िल न करायो अधु चोरी मां थो भरे ॾियां। हाणे ॿुधाए चोर कंहिंखे छॾियो सम्झ में आयो मसइलो कान्हे न जो चोर त भाईवाद ज़रूर आहिनि न। अहिड़ी हालत आहे मुल्क जी। सोने नबी फरमाए इमामुल आदिल इंसाफ और बादशाह जंहिं इंसाफ कयो हिकु इहो थी। केरु हो? उमर बिन अब्दुल अजीज। केरु हो? अरे जॾहिं इंसाफ वारो बादशाह मुल्क में हूंदो त झंग जा जानवर बि फर्मा बरदारी कंदा। समझ में आई? नील दरिया उन्हीअ जी 12 महीने हिकिड़ी खुराक हुई। 12 महीने मिस्र जा माण्हू हिकिड़ी छोकिरी उन्हीअ खे ज़ेवर पाराइनि किताब था लिखनि। उहा बालग कुंवारी छोकिरी लटा पाराए पोइ उहा दरिया में उछलाइनि। उहा गोता खाई खाई ॿुॾी मरी वञे पोइ साईं दरिया हले। इहा हिननि रवाज ठाहे छॾियो पंहिंजो। अमर बिन आस इहो गवर्नर हो। जॾहिं 12 उहो ॾिहाड़ो उहो टाइम क़रीब थियो मिस्र जे माण्हुनि चयो ओ अमर बिन आस
असांजो हे रीत आहे, असांजो हे रवाज आहे, असांजो हे रस्म आहे, असां कंदासीं। हज़रत अमर बिन आस चयो मुंहिंजे मिठे मोहम्मद जे दीन में अहिड़ो ज़ुल्म हराम। चई पोइ लॾींदासीं। ख़त लिखे हज़रत अमर बिन आस हज़रत उमर फारूक हीअ ॻाल्हि उतां ख़त लिखे अमर बिन आस ॾे ख़त लिखियईं त हे ख़त मोकिलियां थो इहो दरिया खे ॾे। ख़त लिखे थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मिन अब्दुल्लाह उमर बिन ख़त्ताब इला नील मिस्र इन तजरी मिन नफ्सिक फला तजर। लिखे सो अब्दुल अल्लाह जो बानो उमर बिन ख़त्ताब ओ नील मिस्र मिस्र जा नील दरिया जे तू पंहिंजो पाण वहंदो आहे त पोइ तुंहिंजे पाणीअ जी ज़रूरत न आहे छो त रज़ाक तूं न आहे रज़ाक असांजो अल्लाह आहे। पर जे अल्लाह तोखे वहाईंदो आहे इन्नी असअलुल्लाहल वाहिदल क़हार ऐं युजरीक मां अल्लाह वाहिदुल क़हार खां थो सुवाल कयां उहो तोखे वहाईंदो। इहो ख़त लिखी करे मोकिलियईं। अमर बिन आस जो पियो ख़ल्क़ खे गॾु कई चई छा आहे अचे था ख़ल्क़ खिलण शुरू। अड़े भेण हेड़ा मुसलमान चरिया अड़े दरिया ॾे ख़त लिखियो तो दरिया ॾे ख़त यहूदी नसारा जे गॾु थिया। रात जो टाइम आहे अमर बिन आस उहो ख़त जो टुकड़ो खणी करे दरिया में विध। सुबुह जो उथिया त 16 हथ पेट थी वियो। एॾो मौजा पियो हणे किताब लिखंदा था त हर साल तारीख़ टहंदी थी अचे जंहिं ॾिहाड़े उन नील दरिया में हज़रत उमर साईं जो ख़त पियो आहे अॼु ॾींहं ते नील जो पाणी न सुको आहे। समझ में आयो फरमायो इमामुल आदिल हिनखे चइबो आहे इंसाफ़ वारो बादशाह। जेको वरी हज़रत उमर साईं चवंदो हो नील दरिया जे पोइतां जो कंहिं बकरीअ खे ज़ख़्म थी पियो मालिक दवा न कयईं क़यामत वारे ॾिहाड़े रब पुछा कंदो त ओ उमर बकरीअ जो फट बिगड़ी वियो फट में मरी वई तो हुनजी दवा छो न कराई। फरमायो इंसाफ़ वारे बादशाह को ख़ुदा ईअं पुछा कंदो न ॼाणे। अल्लाह ताला खां दुआ आहे इहे त ॻाल्हियूं आहिनि हिननि खे केरु सुधारींदो। फरमायो इमामुल आदिल इंसाफ़ वारो बादशाह। ॿियो इहो माण्हू बि अर्श जे हेठां हूंदो। ॿियो वाक़ियो तोखे ॿुधायां सरा शरीफ़ पढ़। अध रात असलम जी साईं निंड नथी अचे हलऊं मतां को गरीब बुखियो हुजे। हज़रत उमर थो चवे पंहिंजे बानी असलम खे खयो अथई महल मदीने मुनवर खे 2 मैल ॿाहिरि वञनि त बाहि थी ॿरे नंढड़ा बच्चा रोइनि था पिया। हेठी रहम हेठी गरीब सां हमदर्दी। पुछा कयईं अम्मा हे ॿार छो था रोइनि। चई टियों ॾिहाड़ो आहे ॿारनि खे का शइ न मिली आहे बुख ते आहिनि। चई पोइ अमीरुल मोमिनीन उमर वटि तूं छो न आई आहे। चई उन्हीअ जो नालो न वठु उन्हीअ ई मुंहिंजो फ़ैसिलो क़यामत वारे ॾिहाड़े अल्लाह वाहिदुल क़हार कंदो। त के चएसि अम्मा अम्मा ॻाल्हि त ॿुध लिल्लाहि ग़ैबुस समावाति वल अर्ज़। उमर कुझ जो ॼाणींदड़ त न आहे कुझ जो ॼाणींदड़ त अल्लाह आहे। के ग़रीब धनारप करण नथी अचेसि त पोइ धनारप खई छो थे मोटियो बोरी भरियई बोरी भरे करे असलम खे चई मांखे खणाए। चई मांखे खणाए 3 दफ़े सां अखियुनि मां पाणी निकिरी आयो। चए थो ला तज़ुर वाज़िरतुन विज़रा उख़रा क़यामत वारे ॾिहाड़े कोई कंहिंजो बार न खणी सघंदो। हज़रत असलम थो चवे पाण बोरी खई आयो आहे अचे पाण हरीरो तयारु करे ऐं ॿारनि खे खाराए।
पर वेठो आ चवां तो हल त सुम्हूं हली चवे तो अॻों आयुमि त ॿार रोइनि पिया उमिरि खे निंड एसी त न ईंदी जेसीं ते ॿार खिलंदा न हिन खे चइबो आहे इमाम आदिल सतनि मां इहो सतो माण्हू आहे छह ॿिया तो अज़ीज़ दोस्तो हीअ सूरत इब्राहिम बस न आयत जी माना क्या मूसा सर दुरूद शरीफ रब तो फरमाए अलिफ लाम रा किताबुन अंज़लनाहु इलैका लितुखरिजन नास मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर। हे यकीन है त अल्लाह ताला जे वहदानियत में शक न है मिटे मोहम्मद मुस्तफा जे खत्म नबूवत में भी शक न है। पाण फरमाइन था अना खातमुन नबिय्यीन ला नबिय्य बादी। ए तहां जे महीने जो नालो छा आहे? मुहर्रम शुरू कयोस दुलहज न ऐं हिननि सूरनि जे महीननि जो नाला ॿुधायां ॿुधो हिननि कंजरनि जो दीनी जुदा नाला ॿुधजा महीना मुहर्रम जे जाइ ते सुलह मुहर्रम जे जाइ ते सुलह सफर जे जाइ ते तबलीग हे ॿ ऐं मुहर्रम साहिब रबियुल अव्वल जाइ ते अमान ऐं अॻिते तव्हां नालो खणो रबियुल सानी शहादत हिजरत एहसान वफा ज़ुहूर तबूक एहनाव नबूवत फतह 12 महीना सूर ने ठया न अञा छा समझंदो इन्हनि खे समझो कि न समझो हाणे तो यकीन पियो त पूरे नंबर जा काफ़र आयो समझ में 12 महीना हिननि कुत्तनि जा जुदा हाल सां कयूं पंहिंजा नाला ठाहिया अथऊं और लिखनि था गुलाम अहमद कादियानी लिखियो आहे जेको मूंखे नबी करे न मञींदो उहो कंजरनि जा पुट आहिनि। ॿुधायो असांखे गार ॾिनई कनि न सभु चयोसि कंजरीअ जो पुटु पाण असां मिठे मोहम्मद जा आशिक़ आहियूं आहे कनि न असां सोहणे अरबीअ जा आशिक़ आहियूं असांखे थो कोठे ऐं हो वरी मां जे लथ में हेॾा तक मां जे लथ में हिन तो हिन यार बस तो जो हिते स्टैंड लथ में हिकिड़े जो